अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हॉट इशू में मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हॉट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ ते अॼु असां तव्हांखे अपडेट कंदासीं, जिन इशूज़ खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो आहे, उन सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं शर्जील इनाम मेमण जी, जंहिंखे अॼु सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द थियण खां पोइ 5.5 कलाक अदालत जे अंदरि इंतज़ार करण खां पोइ जॾहिं शर्जील मेमण ॿाहिरि निकितो, अदालत जो वक़्तु पिणु ख़तमु थी वियो, त उते शर्जील मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़े रहे त शर्जील इनाम मेमण जी ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। 6 अरब जे लॻभॻि जेका करप्शन आहे उन में शर्जील इनाम मेमण जी अॼु ज़मानत जीअं अदालत पारां रद्द कई वई त शर्जील इनाम मेमण पंहिंजे वकीलनि जी टीम सां गॾु ऐं कुझु सूबाई वज़ीरनि सां गॾु सिंध हाई कोर्ट जे अंदरि मौजूदु रहियो ऐं तेसिताईं मौजूदु रहियो जेसिताईं अदालत जो वक़्तु ख़तमु न थी वियो ऐं नेठि मजबूरनि जॾहिं अदालत जो वक़्तु ख़तमु थियण खां पोइ 5.5 कलाक इंतज़ार करण खां पोइ शर्जील मेमण ॿी का वाहर न ॾिसंदे जॾहिं मजबूरनि उहो ॿाहिरि निकितो त उनखे अदालत ॿाहिरां मौजूदु जेका रेंजर्स ऐं नेब जा जेके अहलकार हुआ उन्हनि पारां उन्हनि खे घेरे में आंदो वियो। उन मौक़े ते कुझु बदनज़मी पिणु ॾिठी वई। शर्जील इनाम मेमण जी जेका वकीलनि जी टीम आहे उहा पुछंदी रही अहलकारनि खां त उहे शर्जील इनाम मेमण खे गिरफ़्तार करे किथे खणी वञी रहिया आहिनि। इन विच में इहो बि ॾिठो वियो त शर्जील इनाम मेमण जेको आहे सो अहलकारनि जे घेरे में नज़र आयो, जिते कुझु जेके आहिनि से उनजी टीम पारां उनखे छॾाइण जी कोशिशि पिणु कई वई। सूबाई वज़ीर पिणु सुबुह खां वठी शर्जील इनाम मेमण सां गॾु मौजूदु हुआ। शर्जील इनाम मेमण इन मौक़े ते जेको जॾहिं अदालत जे सेकेंड फ्लोर ते मौजूदु हो त फुटेज ज़रिए ॾिसी सघिजे पियो त केतिरा ई दफ़ा उन फ़ोन ते मुख़्तलिफ़ अॻवाननि सां राब्ता पिणु कया। चयो पियो वञे, इम्कान इहो बि ॾेखारियो वियो त शर्जील इनाम मेमण कोशिशि करे पियो त हू उनखे अंदाज़ो हो त गिरफ़्तारी थी सघे थी, पर उन बावजूदि हुन तमामु घणे ड्रिघे इंतज़ार खां पोइ मजबूरनि का रस्तो न ॾिसंदे पंहिंजी टीम पारां जॾहिं उनखे मशवरो ॾिनो वियो त हाणे हू ॿाहिरि उनखे निकिरणु घुरिजे ऐं पोइ जॾहिं हू ॿाहिरि निकितो त उते सहाफ़ियुनि पारां ऐं अहलकारनि पारां जॾहिं बदनज़मी हिकिड़ी ॾिसण में आई, शर्जील इनाम मेमण खे घेरे में आंदो वियो उनजी टीम पारां ऐं उनजी जेके पार्टी कारकुन जेके अॻुवान ॿाहिरि मौजूदु हुआ, नेठि शर्जील इनाम मेमण खे अॼु गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त ठुल लॻ वहशी जवाबदारनि पारां 6 वरनि जी मासूम नींगरी सां लॼा लुट कई वई आहे, जंहिंखे बेहोशी वारी हालत में उछलायो वियो, जॾहिं त डॉक्टरणी पारां नींगरी सां लॼा लुट जी तस्दीक पिणु कई वई आहे। इहो पिणु ॿुधायो थो वञे त नींगरी ते सख़्तु तशदुद पिणु कयो वियो आहे। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं थरपारकर में सिंध सरकार जा जेके दावा आहिनि ग़ज़ाई खोट न हुजण जा, बीमारियुनि जे न हुजण जा, डॉक्टरनि जी हिकिड़ी टीम मुक़ररु हुजण जा, उन्हनि दावाउनि जी पत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे वाइकी थींदी नज़र अचे थी। 1 महीने अंदरि फौती ॿारनि जो अंग 23 थी वियो आहे। थर में ग़ज़ाई खोट सबबु वधीक ॿारड़ा फौत थी विया ऐं ईअं 1 महीने अंदरि फौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो 23 थी वियो आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त खानगढ़ में PPMNA सरदार अली गोहर ख़ान महर जी सरपंची हेठि 4 मुख़्तलिफ़ बिरादरीन में हलंदड़ तकरार जा निबेरा पिणु थिया आहिनि। दुरिन मथां मजमूई तौर ते 58 लख रुपया ॾंड पिणु विधो वियो आहे। गुज़िरियल 2 सालनि खां कार इल्ज़ाम हेठि बिटे क़तलबाद पिताफ़ी ऐं भंभरा बिरादरी में हलंदड़ छिकटाण खे ख़तमु कयो वियो आहे ऐं इन तरह जा 4 निबेरा कया विया आहिनि। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं पीपल्स पार्टी जे अहम अॻवान शर्जील इनाम मेमण, जेको केतिरे वक़्त खां मुल्क खां ॿाहिरि हो ऐं मुल्क जे ऐं इस्लाम जॾहिं वापसि आयो तॾहिं इस्लामाबाद एयरपोर्ट ते पिणु असांखे अहिड़ी सूरत हाल नज़र आई जेका अॼु पिणु हाई कोर्ट ॿाहिरां असांखे नज़र आई, जिते शर्जील इनाम मेमण पारां हर मुमकिन कोशिशि कई वई त हू गिरफ़्तारी खां बची सघे, पर अॼु इहो मुमकिन न थी सघियो ऐं नेठि अदालत पारां जॾहिं शर्जील इनाम मेमण जी ज़मानत रद्द कई वई, उन खां पोइ हुनजी कोशिशि हुई त एहतसाब अदालत ॾांहुं वञे, पर शर्जील इनाम मेमण खे अॼु सिंध हाई कोर्ट में अदालत जे अहाते खां ॿाहिरि जीअं ई हू निकितो त उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक तफ़सील सां मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? शर्जील इनाम मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे, उन सां गॾु 4 जेके उन जा अॻवान साथी हुआ उन्हनि त अॻु में ई पंहिंजी गिरफ़्तारी ॾेई छॾी हुई। तमामु घणी छिकताण असांखे नज़र आई अदालत में अॼु। हा जी सभिन, अॼु जेको आहे त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख ते ॿधल ॿरुकनी लार्जर बेंच आहे, जंहिंमें जस्टिस के आगा बि हुयो। उन्हनि जेको आहे त अॼु जीअं ई वकीलनि जा दलील मुकमल थिया त शर्जील इनाम मेमण ऐं उनखां अलावा जेके ॿिया जवाबदार हुया, जंहिंमें जेको आहे त इतलात खाते जो अॻूणो सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शेरवानी ऐं यूसुफ कामरो, अकबर इनाम अकबर ऐं ॿिया जेके जवाबदार हुआ, उन्हनि जी जेके आहे त अॼु अदालत जेको आहे त ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई,
जंहिंखां पोइ अदालत इहो हुकुम कयो नेब खे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अदालत में जेको आहे त शर्जील इनाम मेमून जे वकीलनि पारां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त दरख़्वास्त ॾिनी वई, जंहिंमें शर्जील इनाम मेमून पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार कयो त सिंध हाई कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो आहे अहिड़े फ़ैसिले जी असां सुप्रीम कोर्ट में अपील करणु था चाहियूं ऐं अहिड़ी अपील करण लाइ जेको आहे त असांखे वक़्तु ॾिनो वञे ऐं नेब खे रोकियो वञे त नेब जेको आहे त शर्जील इनाम मेमून ऐं ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे। तंहिंखां पोइ जेको आहे त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ॾांहुं अहिड़ी दरख़्वास्त सुम्हाणी वई। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जस्टिस अहमद अली शेख पारां शर्जील इनाम मेमून जी अहिड़ी दरख़्वास्त ॿुधण खां इनकार कंदे रद्द करे छॾी ऐं शर्जील इनाम मेमून जेको आहे त हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे आसरो करे ऐं नेब कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी त जंहिंमें शर्जील इनाम मेमून जे वकीलनि तरफ़ां जंहिंमें आमिर रज़ा नक़वी ऐं शहाब सरकी पारां दरख़्वास्त दाख़िल कराई वई त शर्जील इनाम मेमून खे नेब खे रोकियो वञे त नेब शर्जील मेमून खे गिरफ़्तार न करे ऐं शर्जील इनाम मेमून पंहिंजी गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहे। तंहिं करे शर्जील इनाम मेमून खे डायरेक्ट जेको आहे त अदालती हुकुम ते ऐं अदालती जेको आहे त रिमांड ते जेल उमाणियो वञे ऐं अदालत शर्जील इनाम मेमून जो जेको आहे त नेब हवाले न करे ऐं डायरेक्ट जेको आहे त सेंट्रल जेल उमाणियो वञे। तंहिं करे अहिड़ी दरख़्वास्त जॾहिं दाख़िल कराई वई त नेब जा जेके जज हुआ उहे अदालत खां उथी विया हुआ ऐं टाइम जेको आहे त ख़तमु थी वियो ऐं शर्जील इनाम मेमून जेको आहे त तयारु थी वियो त हाणे शर्जील इनाम मेमून वटि को ॿियो रस्तो न रहियो त सवाइ गिरफ़्तारी खां। उन वक़्तु जेको आहे त शर्जील इनाम मेमून सां गॾु जेके सूबाई वज़ीर उनखां अलावा जेको आहे त शर्जील इनाम मेमून जा जेके वकील हुआ उन्हनि सां मशवरो करे शर्जील इनाम मेमून जेको आहे त पंहिंजी गिरफ़्तारी जेकी आहे त उहा ॾेई छॾी। सिकंदर, जंहिं वक़्तु शर्जील इनाम मेमण अदालत खां ॿाहिरि अची रहियो हो ऐं स्टेयर्स खां लही रहियो त उन वक़्तु सूबाई वज़ीर कहिड़ा मौजूदु हुआ? छो त चयो पियो वञे त 4 सूबाई वज़ीर हुआ, 4 खां 5, जिन मां कुझु हलिया बि विया हुआ। न सभिनी शर्जील इनाम मेमून जॾहिं गिरफ़्तारी शर्जील इनाम मेमून जी गिरफ़्तारी थी वई हुई ऐं उनखां पोइ बि शर्जील इनाम मेमून नेब जी तहवील में हुयो ऐं 1 कलाक खां वधीक जेको आहे त शर्जील इनाम मेमून नेब जी तहवील में रहियो ऐं अदालत में मौजूदु रहियो। अदालत जे ॿाहिरां जेको अदालत जो कॉरिडोर आहे उन में ऐं बेंच ते वेठो रहियो। जॾहिं चीफ जस्टिस जी कोर्ट जेकी हुई त उहा बंदि थी वई त अमलदारनि जेको आहे त चीफ जस्टिस जे अदालत जा जेके आहिनि त उहे लाइटूं पखा AC वग़ैरह बंदि करे छॾिया त शर्जील इनाम मेमून जेको आहे त ॿाहिरि निकिरी करे बेंच ते वेही रहियो कॉरिडोर में ऐं उनखां पोइ जेको आहे शर्जील इनाम मेमून खे जॾहिं सभु आसरा ख़तमु थी विया त शर्जील इनाम मेमून वरी हेठि लही आयो ऐं वज़ीरनि सां जेको आहे त 3 भेरा जेको आहे त चांहि बि पीती ऐं शर्जील इनाम मेमून जॾहिं बाज़ाब्ता तौरु जॾहिं हेठि लथो अदालत खां ॿाहिरि त शर्जील इनाम मेमून सां गॾु सूबाई वज़ीर नासिर शाह जेको इतलाक़ खाते वारो सूबाई वज़ीर आहे ऐं उनखां अलावा जेको आहे त शर्जील इनाम मेमून सां गॾु जाम ख़ान शोरो, मुकेश कुमार, इमदाद पिताफी समेत ॿिया जेके वज़ीर हुआ उहे बि शर्जील इनाम मेमून सां गॾु हुआ ऐं पीपल्स पार्टी जा नजमी आलम वग़ैरह ॿिया बि जेके अहम उहिदेदार आहिनि उहे बि गॾु हुआ ऐं शर्जील इनाम मेमून खे जेॾी महिल जेको आहे त रेंजर्स ऐं नेब पारां गिरफ़्तार कयो वियो त जेके वज़ीर हुआ शर्जील इनाम मेमून जा सां गॾु जेके सूबाई वज़ीर उहे शर्जील इनाम मेमून खां थोरो जेको आहे त पोइ ते हटी विया ऐं शर्जील इनाम मेमून जो जेको आहे त नेब अमलदारनि ऐं रेंजर्स पारां गिरबान पकड़े ऐं शर्जील इनाम मेमून खे गीले अदालती अहाते में घुमायो वियो ऐं उनखां पोइ शर्जील इनाम मेमून खे जेको आहे त जॾहिं वकीलनि सां नेब जे प्रोसिक्यूटर ऐं नेब जे जांच ऑफिसर ऐं वकीलनि शर्जील इनाम मेमून जे वकीलनि जी मुंहमारी थी ऐं हाथापाई थी त उन वक़्तु जेको आहे त शर्जील इनाम मेमून खे रेंजर्स पंहिंजी तहवील में वठी करे गीले रेंजर्स पारां शर्जील इनाम मेमून खे हिकिड़ी गाॾी में जेको आहे त विहारे छॾियो, जेका गाॾी शर्जील इनाम मेमून खे रेंजर्स ऐं पुलिस जी तहवील में रेंजर्स हेडक्वार्टर मुंतकिल करे छॾियो। जी महिरबानी सिकंदर भुट्टो असांखे तफ़सील ॿुधाए रहियो हो। शर्जील इनाम मेमण खे रेंजर्स हेडक्वार्टर में मुंतकिल कयो वियो आहे। शर्जील इनाम मेमण सां गॾु जेके 4 ॿिया जिन जेके शामिल हुआ इन करप्शन केस जे हवाले सां उन्हनि खे पिणु अदालत पारां अॼु ज़मानत रद्द थियण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो। शर्जील इनाम मेमण 5.5 कलाक जे वक़्त ताईं अदालत में मौजूदु रहियो। उन हर मुमकिन कोशिशि कई त गिरफ़्तारी खां बची वञे। उन सां गॾु कुझु सूबाई वज़ीर पिणु मौजूदु हुआ, पीपल्स पार्टी जा ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। शर्जील इनाम
मेमण जी वकीलनि जी टीम मौजूद हुई पर आख़िर शर्जील इनाम मेमण खे जॾहिं मजबूरन ॿाहिरि अचणो पियो का वाट न ॾिसंदे त उते खेसि गिरफ़्तार कयो वियो। हिन वक़्तु असांखे फोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जी ब्यूरो चीफ शबीर लाशारी। शबीर, तव्हां बि अॼु अदालत में मौजूद हुआ ऐं इन सॼे मामले खे तव्हां पिणु कवर कयो आहे, कीअं पिया ॾिसो, छा सूरत हाल रही? बिल्कुल सभी सिंध हाई कोर्ट में असांखे उहे मंज़र ॾिसण वटां मिलिया जेके अक्सर सियासी अॻवाननि जी गिरफ़्तारी महल नज़र न अचणु घुरिजनि, जेके अॼु असां मंज़र ॾिठा, छाकाणि त सुबुह 12 वॻे धारे जीअं ई शर्जील इनाम मेमण ऐं संदसि 13 साथियुनि जी जेका गिरफ़्तारी जा जेके हुकुम जारी कया, उन जेका ज़मानत रद्द कई सिंध हाई कोर्ट, त उनखां पोइ असां ॾिठो त शर्जील इनाम मेमण उते ई 5.5 कलाक सांद सिंध हाई कोर्ट जे अहाते में वेठो रहियो ऐं उनखां पोइ उते इतलात खाते वारो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मकानी खाते वारो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, वर्क्स एंड सर्विस खाते वारो सूबाई वज़ीर इमदाद पिताफी, फयाज़ बुट, मोहम्मद अली मलकानी, शाहिद अब्दुल सलाम सईद समेत 7 खां 8 सूबाई वज़ीर ऐं उनखां अलावा ॿिया पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻवान सिंध हाई कोर्ट पहुची विया। ॿिए तरफ़ शर्जील इनाम मेमण जे वकीलनि हर तरह सां कोशिशि कई त उनखे कंहिं तरीक़े सां उनखे रिलीफ ॾियारिजे ऐं उनजी ज़मानत कराए सघिजे, पर उनखे जॾहिं ज़मानत न मिली सघी त उनखां पोइ हू मायूस थी पियो। पर उन बावजूद 5.5 कलाक जेसीं ताईं कोर्ट जो टाइम हो 5 वॻे ताईं हू कोर्ट मां ॿाहिरि न निकितो। ॿिए तरफ़ ॿाहिरि हुनजी गिरफ़्तारी लाइ रेंजर्स तौर नेब जा एहलकार सांदर जेके आहिनि अलर्ट पोज़ीशन में इंतज़ार कंदा रहिया। जॾहिं 5 वॻे कोर्ट जे टाइम ख़तमु थियो ऐं शर्जील इनाम मेमण खे मजबूरन ॿाहिरि निकिरणो पियो, त असां ॾिठो त नेब एहलकारनि ऐं रेंजर एहलकारनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, त उते असांखे काफ़ी छिकताण नज़र आई, छाकाणि त शर्जील इनाम मेमण ऐं संदसि साथियुनि जो मौक़िफ़ हो त शर्जील इनाम मेमण पाण गिरफ़्तारी ॾियणु चाहे थो त उनखे हथकड़ियूं छो पियो हयूं वञनि, अहिड़े अंदाज़ सां उनखे गिरफ़्तार छो पियो कयो वञे। ॿिए तरफ़ नेब एहलकारनि जो ख़्यालु हो या उनजो मौक़िफ़ हो त असां उनखे गिरफ़्तार करे पंहिंजी गाॾी में वठी वञणु चाहियूं था, जंहिं ते असां ॾिठो त 10 खां 15 मिंटनि ताईं सिंध हाई कोर्ट जेको ॿाहिरियों अहातो आहे उते वॾी छिकताण थींदी रही। एॾी छिकताण थी जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कमीज़ जा बटण टुटी विया। असां ॾिठो त एहलकारनि पारां सूबाई वज़ीर फयाज़ बुट ऐं ॿियनि सूबाई वज़ीरनि खे धिका ॾिना विया ऐं शर्जील इनाम मेमण खे 10-15 मिंटनि ताईं हेॾे होॾे एहलकार जेके आहिनि उहे गेलींदा रहिया, जंहिंखां पोइ इन छिकताण दौरान 10 मिंटनि खां पोइ शर्जील इनाम मेमण आख़िर पंहिंजी गाॾी में वञी वेठो ऐं उनसां उनजी गाॾी में ई नेब एहलकार जेके आहिनि उहे उते गॾु वेठा। शबीर, इहो ॿुधायो त गिरफ़्तार जॾहिं शर्जील इनाम मेमण खे गिरफ़्तार कयो पियो वञे, नेठ मजबूरन हुनखे ॿियो को रस्तो न नज़र आयो, ॿाहिरि हुनखे निकिरणो पइजी वियो, कोर्ट जो टाइम ख़तमु थी वियो। गिरफ़्तारी वक़्तु शर्जील इनाम मेमण जो छा रिएक्शन हो, छा हू एहलकारनि खे चवंदो रहियो त उनखे हथ न लाथो वञे या हू पाण हली गाॾी में वेहे थो, छो त असांखे तमामु घणी छिकताण नज़र आई जंहिंमें शर्जील इनाम मेमण जे जेके कॉलर जा बटण हुआ उहे बि शायदि टुटी पिया? जी बिल्कुल, जीअं मूं पंहिंजे नाज़िरनि खे ॿुधायो त इन छिकताण दौरान शर्जील इनाम मेमण जी कमीज़ जा बटण टुटी पिया। शर्जील इनाम मेमण ऐं संदसि साथियुनि जो मौक़िफ़ हो त उनखे अहिड़े नमूने सां गिरफ़्तार न कयो वञे, हू पाण मुरादो गिरफ़्तार थिए, छाकाणि त उन्हनि जो ख़्यालु हो त हू मीडिया टाक कंदो, मीडिया टाक करण खां पोइ हू पाण मुरादो उन्हनि सां गॾु वञी गाॾी में वेंदो। ॿिए तरफ़ रेंजर्स ऐं जेको नेब एहलकारनि जो इहो हुयो त हू मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल न करे सघे ऐं हू इन विच में उनखे जेको आहे पाण सां गॾु वठी वञनि। इन जेको आहे तकड़ में ई मुंहमारी थी ऐं छिकताण जेका आहे उहा थी ऐं नेठ छिकताण 10-15 मिंटनि छिकताण खां पोइ असां ॾिठो त जेको आहे नेठ शर्जील इनाम मेमण खे जेको आहे संदसि गाॾी में नेब एहलकार पाण सां गॾु वठी वञण में कामयाब थिया। ॿिए तरफ़ इन साॻे ई केस में जेको आहे ज़ुल्फ़कार शालवाणी, मंसूर अहमद राजपूत, उनखां अलावा सारिक लतीफ़ चांडियो, अल्ताफ़ हुसैन मेमण, आसिम अमीर ख़ान ऐं मसूद हाशमी समेत 12 जवाबदारनि खे पिण नेब कोर्ट मां गिरफ़्तार करे जेको आहे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। जी आहे जी शबीर, इहो ॿुधायो त जेके ॿिया माण्हू गिरफ़्तार कया विया शर्जील इनाम मेमण खां सवाइ, उन्हनि खे बि उन ई वक़्तु गिरफ़्तार करे उते ई रखियो वियो, उन्हनि खे ॿी गाॾी में फौरी तौरु मोकिलियो वियो? ही शर्जील इनाम मेमण जी गिरफ़्तारी खां अॻु 3 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो चुपचाप में, उन्हनि का मज़ाहमत न कई। उनखां पोइ ॿिया जेके माण्हू हुआ उन्हनि खे शर्जील इनाम मेमण जी गिरफ़्तारी खां पोइ गिरफ़्तार कयो, छाकाणि उहे बि अदालत जे अहाते में ई मौजूदु हुआ। जीअं निकिरंदा विया त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। उन्हनि जी गिरफ़्तारी दौरान असांखे का मज़ाहमत ॾिसण में न आई। उनजे उबत शर्जील इनाम मेमण जी गिरफ़्तारी वक़्तु उते पहुतल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कारकुननि जियालनि ऐं अॻवाननि तरफ़ां शदीद नारेबाज़ी कई वई ऐं उन दौरान ई जेको असां ॾिठो त शर्जील इनाम मेमण सां गॾु जेके कारकुन हुया उन्हनि जी कोशिशि हुई त शर्जील इनाम मेमण जीअं चाहे थो जहिड़े नमूने सां गिरफ़्तारी ॾियणु चाहे थो अहिड़े नमूने सां उनखे गिरफ़्तार कयो वञे,
पर उनजे उपकर असां ॾिठो त नए एहलकारनि जो जेको ख़्यालु हुयो त बजाए जो शर्जील इनाम में उनखे मीडिया ते ॻाल्हाइण ॾिनो वञे या उनजी पंहिंजी मर्ज़ी मूजिबि उनखे गाॾी में वेहण जी इजाज़त ॾिनी वञे, उन जे उपकर उन्हनि जी इहा कोशिशि हुई त उनखे कंहिं तरीक़े सां जल्दी गिरफ़्तार करे गाॾी में विहारे हितां नियो वञे। इन विच में ई असां ॾिठो त काफ़ी जेका आहे असांखे बदनज़मी नज़र आई। जी शबीर, इहो ॿुधाए त शर्जील मेमण सां गॾु जेके अहम पीपल्स पार्टी जा अॻवाणी सूबाई वज़ीर मौजूदु हुआ, जेके आख़िर ताईं मौजूदु हुआ, उन्हनि इन गिरफ़्तारी खां पोइ, शर्जील मेमण जी गिरफ़्तारी खां पोइ मीडिया सां का टॉक कई आहे? न, बिल्कुलु शर्जील इनाम मेमण जी गिरफ़्तारी दौरान फयाज़ बुट, इमदाद पिताकी, ॿिया अॻवान खेसि बचाइण जी कोशिशि कंदा रहिया ऐं उन सां हर मुमकिन उन्हनि जी कोशिशि हुई त शर्जील इनाम मेमण खे बाइज़त तरीक़े सां उनजी गाॾी में वेहारे रवानो कजे। ऐं इन छिकताण दौरान असां ॾिठो त केतिरनि ई सूबाई वज़ीरनि खे धिका पिणु ॾिना विया। उनखां पोइ जॾहिं शर्जील इनाम मेमण खे एहलकारनि पंहिंजी तहवील में वठी छॾियो ऐं उनखे गाॾी में वेहारे वठी वञण लॻा त उनखां पोइ उहे जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान आहे शर्जील इनाम मेमण खां जुदा थी विया ऐं पोइ हिकु हिकु थी पंहिंजनि गाॾियुनि ते चढ़ी उहे बि सिंध हाई कोर्ट मां रवाना थी विया। जी महिरबानी शबीर लाशारी, कराची मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ असांखे अपडेट करे रहियो हो। शर्जील मेमण खे गिरफ़्तार करण वक़्तु पीपल्स पार्टी जे कुझु अहम अॻवाननि ऐं सूबाई वज़ीरनि पारां उनखे बचाइण जी कोशिशि कई वई, पर नेठि अॼु ज़मानत जी दरख़्वास्त रद्द थियण खां पोइ शर्जील मेमण खे £6 अरब रुपयनि जी करप्शन जे केस में नेब पारां गिरफ़्तार कयो वियो। प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं ठुल जी, जिते वहशी जवाबदारनि पारां 6 वरनि जी मासूम नींगरी महरीन सां ॾाढाई कई वई आहे, जंहिंखे गणती जोगी हालत में जैकबाबाद रिफर कयो वियो आहे, जिते डॉक्टराणी पारां इहा तस्दीक कई वई आहे त नींगरी सां ॾाढाई कई वई आहे, जंहिं ते तशदुद पिणु कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं ठुल मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सरमद कुनरानी खां। सरमद, इहो ॿुधायो, 6 वरनि जी मासूम नींगरी सां ॾाढाई कई वई आहे, पुलिस पारां हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई कई वई आहे? छा जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे? जी सभिन हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी पुलिस का कारकर्दगी न ॾेखारे सघी आहे, न ई को जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे। हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे ठुल भरिसां मुबारकपुर में 6 वरनि जी मासूम नींगरी आहे महरीन भुट्टो, उहो घर खां छिड़ी रही मासूम ॿाड़ी 5-6 वरनि जी, उनखे मोटरसाइकिल ते खणी ॻोठ भरिसां हिकु फिटल स्कूल आहे ऐं फिटल स्कूल जेको थाणे खां 200 फुटनि ते 200-250 फुटनि ते उहो स्कूल मौजूदु आहे, उते अहिड़े क़िस्म जी कार्रवाई थी आहे। मासूम 6 वरनि जी नींगरी आहे, उन सां जिनसी ॾाढाई जवाबदारनि वहशी जवाबदारनि ॾाढाई कई आहे। ॾाढाई करण खां पोइ जेका नींगरी ते तशदुद कयो आहे, उते जेको मौजूदु जेके माल जा धनार उन नींगरी खे ॾिसी करे फौरी त पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुची करे नींगरी खे ज़ख़्मी बेहोश हुअल हालत में मक़ामी अस्पताल दाख़िल कयो, त जिते हुनजा वारिस बि पहुची विया। मुबारकपुर थाणे भरिसां हिकु तमामु वॾो वाक़ियो थियो, हुनजे बावजूदि पुलिस हिन वक़्तु कुझु न करे सघी आहे। न ई SSP जैकाबाद वारसनि वटि पहुची सघियो आहे, न ई DSP ठुल या SHO जेको मुबारकपुर आहे उहे वारसनि वटि पहुची सघिया आहिनि। वारसनि ख़ुदि जेका नींगरी खणाए करे जैकाबाद जे सरकारी अस्पताल में दाख़िल कयो आहे, उते जेका नींगरी हालत इंतिहाई जेका गणती जोगी ॿुधाए पई वञे। ऐं सिविल अस्पताल जैकाबाद जी जेका लेडी डॉक्टर आहे फरीन मुगल, उन पर नींगरी सां जिनसी ॾाढाई जी तस्दीक करी आहे। सरमद, नींगरी जे वारिसनि जो छा चवणु आहे? उन्हनि पारां जवाबदारनि ते कंहिंजो को नालो वरितो वियो आहे, कंहिं ते को शक ज़ाहिर कयो वियो आहे? जी, इन हवाले सां जेके नींगरी जा वारिस आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। फोन ते उहो बि हिन वक़्तु जैकाबाद जे सरकारी अस्पताल में मौजूदु आहिनि। उन्हनि चवण त असांजी कंहिं सां दुश्मनी न आहे, असांखे जेका नंढी छोकिरी घर अॻियां रांदि खेॾी रही, असांजी सम्झो त पाड़े में कंहिं घर में हूंदी, पर कलाक ॿिनि खां पोइ 2-3 कलाकनि खां पोइ जेको वाक़ियो पेश आयो आहे, उन्हनि खे इहो ज़हन में अहिड़े क़िस्म जी वाक़ियो पेश ईंदो, उन्हनि कंहिं ते बि शक न आहे। हुन चयो त असां पुलिस ते छॾे वियो, पुलिस छा थी करे? वारसनि चयो त पुलिस हिन वक़्तु कुझु बि न करे सघी आहे। हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी का बि पुलिस कार्रवाई न करे सघी आहे, न ई के जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे, न ई कंहिं ॻोठनि ते छापा आणे सघनि। मुबारकपुर शहर में थाणे जे भरिसां अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियण जे बावजूदि पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं वाक़े थियण जे बावजूदि का बि कार्रवाई न थियण ते जेके सवालिया निशान बढ़ियल आहे। ऐं हिन हवाले सां SHO मुबारकपुर उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन पिणु इहा ॻाल्हि कई त नींगरी खे अॻुवाबाद उनखे
पिटल स्कूल में उते जिनसी ॾाढी कई आहे, उते तशदुद कयो आहे, नींगरी मुंहं ते धक लॻा पिया आहिनि। हिन वक़्तु बि नींगरी जी हालत सरमद नींगरी जी कंडीशन हींअर कीअं आहे? डॉक्टर सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे? नींगरी जी हालत कीअं आहे हींअर? हा जी, लेडी डॉक्टर आहे, उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चवनि था जेका नींगरी आहे मैरीन भुट्टो उन खे इंतिहाई निगहत वारे वार्ड में दाख़िल कयो आहे। उते नींगरी जी हालत इंतिहाई गणती जोगी आहे। नींगरी हिन वक़्तु बि बेहोश आहे, वार परेशान आहिनि। ऐं ॻोठ मां सभिनि जे तादाद में जेके माण्हू आहिनि, भोटा बिरादरी जा माण्हू, उहो उते अस्पताल में मौजूदु आहिनि। इलाइक़े जा माण्हू पिणु उते पहुतल आहिनि। ऐं जेका डॉक्टरनि हिन वक़्तु नींगरी खे खणी विया आहिनि अंदरि, पंहिंजो ॾिसी रहिया आहिनि, चेक करे रहिया आहिनि। ऐं जेका नींगरी जी हालत आहे उहा गणती जोगी ॿुधाए पियो वञे। ऐं इहे वारसो सां इहा ॻाल्हि ॿोल थी आहे त नींगरी खे फर्स्ट एड करण खां पोइ कुझु खां पोइ हुनखे थी सघे त सखर या लालकाणो मुंतकिल कयो वेंदो। पर जेका उनजी हालत आहे उन ताईं गणती जोगी आहे। जी महिरबानी सरमद, असांखे ठुल मां अपडेट करे रहियो। नींगरी जी हालत गणती जोगी ॿुधाई थी वञे, जॾहिं त पुलिस पारां हिन वक़्तु हिन खां गिरफ़्तारी कई वई आहे, न किथे छापा हया विया आहिनि। ठुल में मुबारकपुर शहर वेझो नींगरीअ खे घर ॿाहिरां रांदि खेॾंदे उन वक़्तु अगवा कयो वियो। जॾहिं उहा घर ॿाहिरां रांदि खेॾी रही हुई, उन खां पोइ नींगरी बेहोशी वारी हालत में हथु कई वई आहे, जंहिंसां ॾाढाई जी तस्दीक कई वई आहे, जेको बाद में लेडी डॉक्टर पारां। पर हिन वक़्तु ताईं वारिसनि जो इहो चवणु आहे त पुलिस पारां का बि न गिरफ़्तारी कई वई आहे, न को तहरुक वरितो वियो आहे। जॾहिं त वारिसनि जो चवणु आहे त हू न हुननि जी कंहिंसां दुश्मनी आहे ऐं न ई हू कंहिं ते शक ज़ाहिर कनि था। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, ॻाल्हि कंदासीं थरपारकर जी, जिते हुकूमती दावाउनि जी पत वाइखी थी चुकी आहे। ॿिनि ॿारनि जे वधीक फौत थियण खां पोइ थर में हिकु महीने अंदरि फौत थियल ॿारनि जो अंग 23 थी वियो आहे। ग़ज़ाई खोट सबबि ॿारनि जे फौत थियण जो सिलसिलो मुसलसल जारी आहे। थर में जिते ग़ज़ाई खोट आहे, उते मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। पाणी जी खोट आहे, चमड़ी जूं बीमारियूं आहिनि, पेट जूं बीमारियूं आहिनि, जंहिंजे करे सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं थर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार गुलोठो खां। गुलज़ार, इहो ॿुधायो त थर में ग़ज़ाई खोट सबबि केतिरा ॿार फौत थिया आहिनि ऐं ॿारनि जे फौत थियण जो सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी आहे? जी, थरपाकर ज़िले में मुसलसिल 4 सालनि जी ॾुकार खां पोइ जेको थरपाकर जूं जेके सरकारी अस्पतालूं आहिनि, उन में मैसूम ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि ग़ज़ाई खोट आहे या चिकनगुनिया या मुख़्तलिफ़ ॿियूं जेके बीमारियूं आहिनि, उन में दाख़िल कयो पियो वञे। पर मैसूम ॿार जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालुनि में रोज़ानो 4 खां 5 जेके मैसूम ॿारड़ा आहिनि, जे तालुकी अस्पतालूं आहिनि या ज़िले जी हेडक्वार्टर मिठियारी अस्पताल आहे, उन ॿारनि जे फौत थियण जो सिलसिलो जेको रुकिजी न आहे सघियो। ताज़ो जेको 3 ॾींहं अंदरि उहो सिविल अस्पताल मिठी जेका ज़िले जी हेडक्वार्टर वारी जेका अस्पताल आहे, उन में 3 ॾींहंनि अंदरि तक़रीबन 14 जेके मैसूम ॿारड़ा आहिनि उहे फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने दौरान फौती ॿारनि जो अंग वधी वञी छटी ते पइतो आहे। ऐं इन मूजिबि डॉक्टरनि जो चवणु आहे त थर जे जेके मिसकीन ऐं माण्हू ऐं परे ॾोरां ॻोठनि वारा जेके माण्हू आहिनि, उन में अञा ताईं जेको ग़ज़ायत जेका खोट आहे, जंहिं करे मैसूम ॿारनि पिणु ग़ज़ाई खोट पैदा थी वई आहे, जंहिं करे उन्हनि मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि थियूं, जंहिं करे केतिरा ई मैसूम ॿारड़ा जेके आहिनि सो हिते दाख़िल कया वञनि था। ऐं उहे 1 या 2 ॾींहं खां पोइ जेके आहिनि ऐं उहे फौत थियो था वञनि। उनजी जेका उमिरि जेका ॿुधाई वञे पई, उन मैसूम ॿारनि जी 1 महीने खां वेंदे 5 सालनि ताईं हूंदी आहे, जंहिंखां पोइ जेके हितां खां ॿिया जेके मैसूम ॿारड़ा जेके हितां रेफर कया वञनि था, जेके हिते सही जेके सहूलियतूं या टेस्टूं जेके इलाज जूं जेके आहिनि उहे न थियनि करे हैदराबाद या कराची जेके मोकिलिया वञनि था, उनजो उहे उते फौत थी वञे, उनजो अंग अलॻि ॿुधायो वञे थो। पर रुगो सिविल अस्पताल मिठी जी जेका अस्पताल आहे, इन में हलंदड़ महीने दौरान 36 जेके मैसूम ॿारड़ा आहिनि उहे फौत थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके ॿारड़े ॻोठ आहिनि, उन्हनि पिणु केतिरा ई जेके मैसूम ॿारड़ा थोरी वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि पिणु पंहिंजे ॻोठनि ताईं महदूद आहिनि। उते उन जेका बीमारी जेका फैलियल आहे हिन वक़्तु थरपारकर ज़िले जे जेके 2400 खां वधीक ॻोठ आहिनि, उन में तक़रीबन जेको 80% खां वधीक मैसूम ॿारड़ा थोरी वॾी उमिरि जा चिकनगुनिया ऐं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं हलंदड़ आहिनि। पर सिहत खातो सिर्फ़ु रुगो पंहिंजे ऑफिस ताईं महदूद आहिनि। हितां चूंडनि नुमाइंदा थोरे जेके डॉक्टर जेके आहिनि उहे पिणु पंहिंजे ऑफिस ताईं महदूद आहिनि। गुलज़ार, इहो ॿुधायो त सिंध सरकार पारां त वॾियूं वॾियूं दावाऊं कयूं वयूं त थर में जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे सरकार पारां फराहम कयूं पयूं वञनि, ग़ज़ाई खोट जूं जेके शिकायतूं उहे ख़तमु कयूं थियूं वञनि, माण्हुनि में खुराक जा थैला विराया था वञनि, कणिक विराई थी वञे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जे हवाले सां वैक्सीनेशन कराई थी वञे, डॉक्टरनि जी टीम मोकिली थी वञे।
जी थरपाकर ज़िले में जॾहिं 4 साल अॻु में ॾुकारी सूरत हाल हुई बरक़रार हुई उन टाइम ते सिर्फ़ सरकार जेके ऐलान जेके कया हुआ उन्हनि ऐलान ते अमल न थी सघियो ऐं सिर्फ़ु रुॻो सिविल अस्पताल मिठी जा जेके रूम वग़ैरह जेका आहिनि उन्हनि खे त संभालियो वियो आहे ऐं बाक़ी हितां जा डॉक्टर जेके हुननि जूं जायूं जेके आहिनि ख़ाली पियूं वॾे अरसे खां उहे जायूं न भरी वियूं न वरी उन बजट जा जेके ऐलान ऐं अस्पताल जा कया हुआ दवा जा न उहो बजट जो पुरावो कयो वियो न उन बजट ते अमल थी सघियो आहे उन सां केतिरा ई जेके तालके जेके अस्पताल हुयूं जेके तालके दर्जो ॾिनो वियो जंहिंमें छाछरो आहे इस्लाम कोट आहे नंगर पार्क आहे डीपीलो आहे उन्हनि खे तालके जो दर्जो ॾिनो वियो आहे पोइ हुनखे उहा ई पे स्केल सेंटर वारी जेका अॻु में जेका बजट मिलंदा उहा ई हिन वक़्तु मिले थी ऐं सरकारी अस्पताल जेका हेडक्वाटर आहे सिविल अस्पताल जेका आहे हिनखे हिन जी पिणु बजट जेका ॿीड़ी त कई वई आहे पर ॿीड़ी करण रुॻो ऐलान कया आहिनि हुन ते बि अमल कोन थी सघियो आहे तंहिंखां पोइ जेको थरपाकर ज़िले जा ॿारहाड़ी वारा जेके ॻोठ आहिनि जिते हुकूमत दावाऊं करे थी त असां हर शइ उते पहुचाए सघिया आहियूं पर ॾिठो वञे त उन्हनि ॻोठनि में सिर्फ़ु हिकु दफ़ो जेको राशन जेको विरायो वियो हो जेको डेग्स विराया विया उन खां पोइ जेको कणिक जो जेको ऐलान कयो हुयो त हर महीने असां कणिक विराईंदासीं उहो पिणु हर महीने बजाए 4-5 महीननि खां पोइ सिर्फ़ु फी खां 50 किलो ॾिनो वञे थो ॾिनो वियो पर हिन वक़्तु जेको थरपाकर ज़िले जे ॿारहाड़ी वारा जेके ॻोठ आहिनि बरसातूं पवण खां पोइ जेके हुननि जेके आबादियूं थी हुयूं सिर्फ़ु आबादियूं जेके हिन टाइम ते जेको उन्हनि जो अनाज जेको थियो आहे उहो अनाज पिणु ओतिरो थी न सघियो न ओतिरी उपज ॾेई सघियो न थरपाकर ज़िलो हिन वक़्तु पिणु ॾिठो वञे थरपाकर में सिहत जी सहूलियत खां वठी ही तइलीम खां वठी हर शइ जेका हाणे पूरी आहे ऐं हितां दवाऊं त वॾियूं कयूं वञनि थियूं निमाइंदा हितां चूंड निमाइंदा सिंध सरकार करे थी पर सिर्फ़ु उहे वज़ीर या मुशीर जेके सिर्फ़ु हितां गुलज़ार इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका सूरत हाल हली रही आहे हर ॾींहुं ॿारनि जो फौत थियण जो सिलसिलो जारी आहे ग़िज़ाई खोट आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं पंहिंजो धाको जमाए वेठियूं आहिनि इन तक मां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके हुकूमत में शामिल आहिनि उन्हनि जो कहिड़ो रोल पिया ॾिसो जी जॾहिं ही 3 ॾींहं जे अंदरि 14 ॿार फौत थिया हुआ रुॻो सरकारी सिविल अस्पताल मिठी में तॾहिं गुज़िरियल ॾींहुं हितां जो जेको MP डॉक्टर महेश कुमार मलाणी उहो विज़िट ते आयो उनखां उन पिणु डॉक्टरनि खां पुछाणो कयो त ही ॿारनि जी अञा ताईं मौत जो सिलसिलो थी न सघियो आहे इन सबबु छा आहिनि ऐं पर हितां जो MLA जेको फ़क़ीर शेरमंद बिलालाणी उहो हिकु ॾींहुं अस्पताल न पहुतो आहे तंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहुं शाम जो जेको हितां जे शिक्षण जज थरपाकर जेको रोटी वरितो ऐं जेका ॿिनि जज जुडिशल टीम जा जुड़ियल उन्हनि पिणु अस्पताल माइनू कयो उन अॻियां पिणु हितां जे जेके मरीज़ जेके एडमिट हुआ उन्हनि पिणु दावूं कयूं त हितां जा डॉक्टर असांखे जेको ॿाहिरां दावूं लिखी ॾींदा जेको पंहिंजी ॻरी रक़म ॿारनि दवाऊं ख़रीद करे था टेस्टूं ॿाहिरां करियूं था ऐं हिते को बि इलाज कोन्हे सिर्फ़ु रुॻो असांखे बेड मिले थी बाक़ी इलाज जेको बि थिए थो या इंजेक्शन लॻे थी या जेको बि मिले थो सभु असां ॿाहिरां वठो था अचूं पर ॾिठो वञे त सिर्फ़ु रुॻो दौरा करण खां सवाइ अञा ताईं ॿियो कुझु बि न थी सघियो आहे रुॻो दवाऊं कयूं वयूं आहिनि त असां सभु कुझु करे छॾियो गुलज़ार प्रैक्टिकली तव्हां अस्पताल में छा सूरत हाल ॾिसो था जेके बीमार ॿार अचनि था उन्हनि खे दवा जे हवाले सां या उन्हनि जे मुनासिब इलाज जे हवाले सां जी जेको सिविल अस्पताल मिठी में जेके मैसूम ॿारड़ा जेके जिन जी उमिरि 2 महीने खां वठी 5 सालनि ताईं जेके आहिनि सो ग़िज़ाई खोट सबबु हुनखे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके हिते दाख़िल कया वञनि था उनखे सिर्फ़ु रुॻो हिते दाख़िल कयो वञे थो उनखे सिर्फ़ु रुॻो हितां ड्रिप लॻाई वञे थी बाक़ी जेके दवाऊं जेके आहिनि उहे पिणु ॿाहिरां ॾिनियूं वञनि थियूं ऐं ॿी का बि हिते सहूलियत न आहे सिर्फ़ु इंजेक्शन खां सवाइ या टेबलेट या हिकिड़ो सीरप जेको बुखार थींदो हुन खां सवाइ सिविल अस्पताल ॿी का बि दवा दरबल न आहे न वरी जेके इन क़िस्म जी टेस्टूं आहिनि ऐं जेके टेस्टूं थी सघनि ऐं उन बीमारी जी ख़बर पइजी सघे त आया ही कहिड़ी बीमारी आहे कहिड़ी बीमारी मुब्तला आहिनि उन्हनि खे असां दाख़िल त कयो हुयो जॾहिं हुन सीरियस हाल थिए थी डॉक्टर पंहिंजो पाण तां जेको बार लाहिण करे हुननि खे रेफर कयो वञे थो हैदराबाद या कराची पर हू कराची ताईं बि या हैदराबाद ताईं जे अस्पताल में बि पहुची न पिया सघनि ऐं सिर्फ़ु हुननि खे बेड मिले थी इहो ई जेको सीरप या जेको टेबलेट इहो ॾिनो वञे थो इन खां सवाइ को बि हिते न को इन क़िस्म जेको स्पेशल डॉक्टर्स जेके जायूं ख़ाली आहिनि न उहे भरियूं वयूं न वरी हिते इन क़िस्म को जोॻो बंदोबस्तु न वरी इलाज कयो वञे थो मेहरबानी गुलज़ार नाज़रीन अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो अॼोके हॉट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ ते असां तव्हांखे अपडेट कयोसीं पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयोसीं हुन में अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण जी गिरफ़्तारी जे हवाले सां तव्हांखे तफ़सील ॿुधायासीं त 5.5 कलाक खां वधीक वक़्तु शर्जील नाम मेमण गिरफ़्तारी जे डप खां अदालत जे अंदरि मौजूदु रहियो पर जीअं ई अदालत जो वक़्तु ख़तमु थियो त नेठि मजबूरन शर्जील नाम मेमण खे ॿाहिरि अचिणो पियो उनखे न रुॻो गिरफ़्तार कयो वियो पर उन वक़्तु असांखे छिकताण वारी सूरत हाल पिणु नज़र आई उन सां गॾु
जेके 4 ॿिया माण्हू हुन में नॉमिनेट हुआ केस में उन्हनि खे पिणु ज़मानत रद्द थियण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायोसीं ठुल में वैशी जवाबदार पारां 6 वरियनि जी मासूम नींगरी सां ॾाढाई कई वई आहे, जॾहिं त पुलिस हिन वक़्त ताईं पंहिंजो को बि किरदारु अदा न कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त न उन्हनि जी कंहिंसां का दुश्मनी आहे, न उन्हनि खे कंहिं ते शक आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं न गिरफ़्तारी कई आहे, न को केस दाख़िल कयो वियो आहे ऐं न ई को वारिसनि सां राब्तो कयो वियो आहे। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायोसीं त थर में ग़ज़ाई खोट सबबु 1 महीने अंदरि फ़ौत थींदड़ ॿारनि जो अंग 23 थी वियो आहे। चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु सिर्फ़ु फोटो सेशन ताईं नज़र अचे थो। इस्पताल में अणपूरियूं सहूलतूं, डॉक्टरनि जी खोट, दवाउनि जो न मिलणु, वारिसनि जूं इहे शिकायतूं पंहिंजी जाइ ते बरक़रार आहिनि। सरकार तरफ़ां जेके गुज़िरियल 4 सालनि में थरपारकर में सहूलतनि ॾियण जे हवाले सां जेके ऐलान कया विया, जंहिंमें डॉक्टरनि जूं ख़ाली जायूं भरणु हो, इस्पताल खे अपग्रेड करे उनखे हेडक्वार्टर जो दर्जो त ॾिनो वियो आहे, पर उनजी बजट अञा ताईं न वधाई वई आहे। इहे सभु ऐलान सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं असांखे महदूद नज़र अचनि था। प्रोग्राम जो सिलसिलो प्रोग्राम जो वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।